नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ मां ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में ईद वेझो ईंदे ई महांगाई में वाह सबबु ग़रीब शहरी लुंडा बाज़ार जो रुख करे छॾियो आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहिया पीर जे ॻोठ में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नौमान अली पंहिंजी रिपोर्ट में। घणे में वॻो थो हले? अच्छा, माण्हू अचनि था वठण? माण्हू अचनि था घटि आहे छो? छो न आहे मज़ो? पैसो आहे कोन माण्हू वटि, ॾिसो थो ग़रीबी हाल ई पई आहे। मुंहिंजे मोटरसाइकिल दुकान भरिसां आहे। अॼु पिड़ीअ लाइ चयूं, पिड़ी लॻंदी, पिड़ी अॼु कोन लॻी। बाक़ी पोइ पिड़ीअ ते बि मज़ो उहो कोन्हे को। हे बि यार ईंदा आहिनि रोज़ी करण। अच्छा, लुंडा बाज़ार में ख़रीदारी लाइ माण्हू अचनि था? माण्हू अचनि था पर उहो मज़ो कोन्हे। अच्छा, घणे हिते वॻो मिले थो फी? हे 250-300 रुपये वॻो, हेॾो 400, 450 9 वॻो सिबियल ठहियल। मतिलबु माण्हुनि जो रोशो घटि आहे? माण्हुनि जो रोशो घटि उहो आहे। छाजे करे घटि आहे? बसि असांखे इहो ई थो महसूसु थिए, गुरबत वधी वई आहे, माण्हुनि वटि पैसो घटि आहे। पोइ जा थी सघे त माण्हू पैसो कढनि नथा। मथां लॉकडाउन जो बि ॿुधनि था, लॉकडाउन लॻंदो। तव्हां लुंडा बाज़ार में माण्हुनि जी घटि आहे, माण्हुनि जी आमद इलाही घटि आहे। उहो हिनजे करे अॼु पैसे जी कमी आहे, माण्हू वटि गुरबत ऐं लॉकडाउन जे करे हिन करे इलाही चीज़ घटि लॻी आहे। कैमरामैन नौमान साहब। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।